एक त ही बैरिया टाउन कब्ज़ा करे उन ते हिन प्लॉटिंग करे ही बैरिया टाउन जी अॾावत कई आहे। तरक़ीअ जे नाले ते असां सिंध खे अक़लियतुनि में शामिल कयो पियो वञे। जीअं असां सिंधी चऊं ख़ुशि पिया थियूं त तरक़ी थी आहे, पर इहा काई तरक़ी कोन्हे। इहा असांजे नस्ल तबाह करण जो हिकिड़ो प्लान ठाहियो पियो वञे। सो इहो असां हिन मल्क रियाज़ कुते खे चङी तरह ॿुधाइण था चाहियूं त असां माउनि जे थञ में उहा सुती कोन हुई जो को बि सिंध जो ॿार बचो तोखे इहो सभु कुझु करणु ॾींदो। जेसिताईं असां माउरूं ज़िंदा आहियूं, असांजा ॿार फ़ख्र सां जीअंदा ऐं असां सिंध जे चपे चपे जी हिफ़ाज़त कंदासीं। जी असद, हिन वक़्तु असां कराची बाईपास ते आहियूं जेको बैरिया टाउन जे मालिक मलिक रियाज़ सिंधी वसंदियुनि ते जेको धावो हयो आहे, जेको हुननि ते सिंधी वसंदियुनि जे माण्हुनि खे हिन जेको बिना जवाज़ जेको हुननि ते काह कई आहे, उन ख़िलाफ़ु अॼु कॉम्प्रेस धुरियुनि पारां हिते बैरिया टाउन साम्हूं हिकु वॾो इज्तिमा गॾियल हो, जलसो थियणो हो, जंहिंखे सिंध हुकूमत पुलिस हिते नूरियाबाद वेझो रोके छॾियो आहे। सवें हज़ारनि जी तादाद में बसुनि ते काफ़िला आहिनि, गाॾियुनि में काफ़िला आहिनि ऐं तमामु इंतिहाई माण्हू जेको सो परेशान आहिनि निटण उस में। ऐं उहे जेके हींअर तव्हां ॾिसो पिया आहिनि पंहिंजी स्क्रीन ते त माण्हू जेको सो लखनि जी तादाद में वञण लाइ तयारु आहिनि, पर सिंध हुकूमत उन्हनि खे रोकण लाइ तरह तरह जा हरबा इस्तेमालु करे रही आहे। ऐं असां जलसे जी तरफ़ वञी रहिया आहियूं, कोशिशि कंदासीं त हुते पहुची जेके अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि तव्हां सां पहुचायूं। ऐं हिन वक़्तु असां जेको सो नूरियाबाद जे वेझो उते जिते पुलिस रोके छॾियो आहे मुख़्तलिफ़ गाॾियुनि खे, उते मौजूदु आहियूं। जी असद।